चोहर जमाली में पुलिस मुकाबले में एक पुलिस एहलकार शहीद ऐं एक ज़ख़्मी थी पियो आहे। ॻोठ मची तोठो में पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबिलो थी पियो। फायरिंग जी ॾे में गोलियूं लॻण सबबि पुलिस एहलकार वाजिद सुमरो शहीद ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा चावड़ो ज़ख़्मी थी पियो। चोहर जमाली में पुलिस मुकाबले में एक पुलिस एहलकार शहीद ऐं एक ज़ख़्मी थियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया त ॻोठ मजीद ओठो में पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबिलो थी पियो। फायरिंग जी ॾे में गोलियूं लॻण सबबि पुलिस एहलकार वाजिद सुमरो शहीद ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा चावड़ो ज़ख़्मी थी पियो। अवां खे ख़बर ॾियूं पिया चोहर जमाली में पुलिस मुक़ाबले में एक पुलिस एहलकार शहीद ऐं एक ज़ख़्मी थी पियो आहे। ॻोठ मजीद ओठो में पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबिलो थी पियो। फायरिंग जी ॾे में गोलियूं लॻण सबबि पुलिस एहलकार वाजिद सुमरो शहीद ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा चावड़ो ज़ख़्मी थी पियो। अवां खे ख़बर ॾियूं पिया चोहर जमाली में पुलिस मुक़ाबले में एक पुलिस एहलकार शहीद ऐं एक ज़ख़्मी थी पियो आहे। ॻोठ मजीद ओठो में पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबिलो थी पियो। फायरिंग जी ॾे में गोलियूं लॻण सबबि पुलिस एहलकार वाजिद सुमरो शहीद ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा चावड़ो ज़ख़्मी थी पियो। अवां खे आगाह कयूं पिया चोहर जमाली में पुलिस मुक़ाबले में एक पुलिस एहलकार शहीद ऐं एक ज़ख़्मी थी पियो आहे। ॻोठ मजीद ओठो में पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबिलो थी पियो। फायरिंग जी ॾे में गोलियूं लॻण सबबि पुलिस एहलकार वाजिद सुमरो शहीद ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा चावड़ो ज़ख़्मी थी पियो आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया चोहर जमाली में पुलिस मुक़ाबले में एक पुलिस एहलकार शहीद ऐं एक ज़ख़्मी थी पियो आहे। ॻोठ मजीद ओठो में पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबिलो थी पियो। फायरिंग जी ॾे में गोलियूं लॻण सबबि पुलिस एहलकार वाजिद सुमरो शहीद ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा चावड़ो ज़ख़्मी थी पियो। ख़बर अवां खे ॾियूं पिया चोहर जमाली में पुलिस मुक़ाबले में एक पुलिस एहलकार शहीद ऐं एक ज़ख़्मी थियो आहे। ॻोठ मजीद ओठो में पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबिलो थी पियो। फायरिंग जी ॾे में गोलियूं लॻण सबबि पुलिस एहलकार वाजिद सुमरो शहीद ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा चावड़ो ज़ख़्मी थी पियो। ख़बर अवां खे ॾियूं पिया चोहर जमाली में पुलिस मुक़ाबले में एक पुलिस एहलकार शहीद ऐं एक ज़ख़्मी थी पियो आहे। ॻोठ मजीद ओठो में पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबिलो थियो। फायरिंग जी ॾे में गोलियूं लॻण सबबि पुलिस एहलकार वाजिद सुमरो शहीद ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा चावड़ो ज़ख़्मी थी पियो। चोहर जमाली में पुलिस मुक़ाबले में एक पुलिस एहलकार शहीद ऐं एक ज़ख़्मी थी पियो आहे। ॻोठ मजीद ओठो में पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबिलो थी पियो। फायरिंग जी ॾे में गोलियूं लॻण सबबि पुलिस एहलकार वाजिद सुमरो शहीद ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा चावड़ो ज़ख़्मी थी पियो। चोहर जमाली में पुलिस मुक़ाबले में एक पुलिस एहलकार शहीद ऐं एक ज़ख़्मी थियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया त ॻोठ मजीद ओठो में पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबिलो थी पियो। फायरिंग जी ॾे में गोलियूं लॻण सबबि पुलिस एहलकार वाजिद सुमरो शहीद ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा चावड़ो ज़ख़्मी थी पियो। अवां खे ख़बर ॾियूं पिया चोहर जमाली में पुलिस मुक़ाबले में एक पुलिस एहलकार शहीद ऐं एक ज़ख़्मी थियो आहे। ॻोठ मजीद ओठो में पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबिलो थी पियो। फायरिंग जी ॾे में गोलियूं लॻण सबबि
पुलिस एहलकार वाजिद सुमरो शहीद ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा चावड़ो ज़ख़्मी थी पियो। अवां खे ख़बर ॾियूं पिया चोहड़ जमाली में पुलिस मुक़ाबले में हिकु पुलिस एहलकार शहीद ऐं हिकु ज़ख़्मी थी पियो आहे। ॻोठ मची तोठो में पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबलो थी पियो। फायरिंग जी ॾेवठ में गोलियूं लॻण सबबि पुलिस एहलकार वाजिद सुमरो शहीद ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा चावड़ो ज़ख़्मी थी पियो।